अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। प्रोग्राम फ़लाह आख़िरत में आऊँ आहियां शफ़ीअ लाखो। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम। अॼु असां सूरतुल इब्राहीम ते पहुता आहियूं ऐं ॾाढी इंट्रस्टिंग सूरत आहे। अल्लाह ताला असांखे इन मां हिदायत नसीब कंदो, असांखे सम्झ नसीब कंदो। आमीन या रब्बिल आलमीन। आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अलिफ लाम रा किताबुन अंज़लनाहु इलैका लितुख़रिजन्नास मिनज़्ज़ुलमाति इलन-नूर। अल्लाह फरमाए थो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां तव्हां ते क़ुरान नाज़िल कयो आहे त जीअं तव्हां हिन क़ुरान जे बरकत सां, क़ुरान माण्हुनि खे सम्झाइण सां माण्हुनि खे गुमराहीअ मां कढी नूर ॾे आणियो। माना हीउ हिकिड़ो सोर्स आहे जेको तव्हांखे गुमराहीअ मां कढी नूर जे तरफ़ वठी थो वञे। ऐं इहो तॾहिं थींदो बिइज़्न रब्बिहिम, इहो अल्लाह ताला जॾहिं इजाज़त ॾींदो हर माण्हूअ जे लाइ। इला सिरातिल अज़ीज़ हमीद। अल्लाह त सभिनी जी इजाज़त ॾींदो, पर हिकिड़ा माण्हू पाण निभागा आहिनि ऐं हुन में अंदर में अहिड़ियूं के बुरायूं अथनि जो अल्लाह ताला पोइ हुननि खे हेॾे तवजो कोन थो ॾिए। इला सिरातिल अज़ीज़ हमीद। बेशक अल्लाह जे इज़्न सां इहो क़ुरान हिननि खे वठी वेंदो अहिड़े सिधे रस्ते ते जेको ॾाढे अल्लाह ऐं साराहियल अल्लाह जी रस्तो आहे। अल्लाहिल्लज़ी लहू मा फ़िस समावात व मा फ़िल अर्ज़। बाक़ी अल्लाह फरमाए थो त ॾिसो केतिरा दफ़ा क़ुरान में अल्लाह साईं बार बार चवे थो त अल्लाह ज़मीन आसमान जो मालिक अल्लाह साईं आहे। हुन पैदा कया केरु कोन हो, हाणे हुनखे हलाए पियो थो, मथे झलियो बीठो आहे हवाउनि में, न रसो अथसि न को ठुल्ह अथसि। त इहो जेको सो अल्लाह ई आहे जेको सभु करे थो। वैलुल लिल काफ़िरीन मिन अज़ाबिन शदीद। बाक़ी जेकॾहिं अहिड़ी अल्लाह जी कुदरत जे बावजूदि बि माण्हू चवंदा अल्लाह कोन्हे या हिसाबु किताबु कोन्ह थींदो, त पोइ इन्हनि खे त अल्लाह चए थो इन ॾांहुं वेल आहे काफ़रनि जे लाइ ऐं अज़ाब शदीद मां ॾींदुसि उन्हनि खे। केरु आहिनि उहे माण्हू? हाणे इन में काफ़र बि थी सघनि था, कुझु मुस्लमान बि थी सघनि था। छो त इहा जेका डेफिनेशन अचे थी इन्हनि जी उहा हीअ आहे, चए थो अल्लज़ीन यस्तहबूनल हयात दुनिया अलल आख़िरत। याने हिन दुनिया खे अहमियत ॾियनि था, आख़िरत खे अहमियत नथा ॾियनि। माना हिन में माल कमाइणो आहे, हराम खाइणो आहे, पैसो गॾु करिणो आहे, इज़त कमाइणी आहे, वज़ारत वठणियूं, बसि सम्झंदा त सभु कुझु हीअ आहे। आख़िरत जी हुनखे परवाह कोन्हे की उहो इहा सुदून अन सबीलिल्लाह। ऐं पोइ वरी इहे माण्हू, छाकाणि त हीउ क़ुरान त वरी इन नज़रिए खे ड्राहे थो न, त पोइ वरी कोशिशि कंदा त क़ुरान जी तालीम माण्हुनि ताईं न वञे। या सुदून अन सबीलिल्लाह, अल्लाह जे रस्ते खां रोकींदा। यबून हा एवजा, या वरी जेकॾहिं माण्हू कंदा त उन मां वरी ट्रेड कढंदा, को फ़िरक़ो कढी वेंदा, चवंदा हे फलाणे मौलवीअ जी ॻाल्हि आहे, फलाणे फ़िरके जी ॻाल्हि आहे। अल्लाह फरमाए थो उलाइक बि ज़लालिम बईद। हीअ त सफ़ा गुमराहीअ में चटुनि थियल, सफ़ा गुमराहीअ में सभिनी खां मथे चढ़ियल आहिनि। अल्लाह ताला फरमाए थो वमा अरसलना मिन रसूलिन इल्ला बिलिसान क़ौमिही। चए थो अल्लाह ताला जेके बि रसूल मोकिलिया आहिनि उन जंहिं क़ौम में मोकिलियईं उन जी ॿोली ॻाल्हाईंदड़ हा, ऐं उन जो क़ुरान बि उन ॿोलीअ में पेश कयो लियुबय्यिन लहुम, त उनखे ख़बर त पवे त अल्लाह छा थो चए। हाणे ॾिसो हे जेके चारि वॾा मज़हब आहिनि, मिसाल तौरु हे क्रिश्चियनिटी आहे, बाइबल आहे, क़ुरान आहे, ऐं उन खां पोइ जेको आहे सो हिंदुइज़म आहे, भगवत गीता आहे, ऐं ॿियो हे जेके ॿिया आहिनि इहे यहूदियुनि जो जेके ज़बूर आहिनि, इहे सभई पंहिंजे उन वक़्त में उन क़ौम जे ॿोलियुनि में आया आहिनि। ऐं जेको सो क़ुरान शरीफ़ अरबीअ में आयो आहे, छाकाणि त अरब हा, लेकिन हींअर असांजे लाइ क़ुरान जो वास्तो असांजी ॿोलीअ में थींदो। छो त अल्लाह त इहो थो चवे त जेके आहिनि से त जेके बि रसूल मोकिलिया बिलिसान क़ौमी लियुबय्यिन लहुम, त उनखे ख़बर पवे न त अल्लाह छा थो चए। हाणे जेकॾहिं मां हिते अरबीअ में पढ़ंदुसि, असीं अरबस्तान में त रहूं कोन था, हाणे मां पढ़ां थो वला तरकुनू इलल्लज़ीन ज़लमू फतमस्सकुम नार वमा लकुम मिन दूनिल्लाहि मिन औलिया सुम्म ला तुनसरून। हाणे इहा मां पढ़ी वियुसि, हाणे ठीकु आहे, सवाबु त मिलियो, पर अलाह जी हिदायत कान आई, अलाह जा इंस्ट्रक्ट कोन मिलिया। जी माना कनिसि त अलाह फरमाए थो त जेके माण्हू ज़ुल्म कंदा न, तव्हां उनजो पासो न वठो। जे वठंदव त तव्हांखे बि बाहि चंबड़ंदी, ऐं पोइ अलाह खां सवाइ तव्हांजो ॿियो को बि भरझलो कोन्हे को, ऐं पोइ तव्हांजी मदद कान कबी। हाणे माना कयमि त सम्झ में आई न ॻाल्हि? त इहा ॻाल्हि आहे त असांजे लाइ अलाह जी हिदायत असांजी ॿोलीअ में ईंदी। फ़युज़िल्लुल्लाह मन यशा, जंहिंखे अलाह गुमराह करे, उहो यहदी मन यशा, जंहिंखे अलाह हिदायत ॾिए, वहुल अज़ीज़ुल हकीम। ऐं उन खां पोइ अलाह फरमाए थो लक़द अरसलना मूसा बि आयातिना, असां मूसा अलैहिस्सलाम खे बि क़ुरान ॾिनो ऐं चयोसूंसि त अन अख़रिज क़ौमक मिन ज़ुल्माति इलन नूर। इहे आयतूं ॿुधाइनि ऐं पंहिंजे क़ौम खे गुमराही मां नूर तरफ़ वठी वञनि। व ज़किरहुम बि अयामिल्लाह, ऐं उन्हनि खे अलाह जूं आयतूं ॿुधाए, अलाह जूं नेमतूं ॿुधाए, उन्हनि खे यादि ॾियार।
इन फ़ी ज़ालिकल आयातिन लिकुल्लि सब्बारिन शकूर। अलाह चए थो हे जेको तव्हांखे हींअर बयानु ॿुधायो वियो आहे क़ुर जी आयतुनि जो तर्जुमो, इन्हीअ में जेके माण्हू मुड़ुसु माण्हू आहिनि जेके अलाह जो शुकुरु करण उन्हनि जे लाइ निशानी आहिनि, इन जे लाइ सम्झ जूं ॻाल्हियूं आहिनि। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त सही मुस्लिम में त अजबन ले अमरिल मोमिन, जे मोमिन जा जेके करे थो न कम अजीब आहिनि। इन अमर हू कुल हू ख़ैर, जेके कम करे थो मोमिन उहो हमेशह बहितरी जा थो करे। लई सज़ा करे अहदन इल मोमिन, इहा फैसिलिटी या इहा आदत या इहा तबियत मोमिन खां सां ॿिए वटि कान्हे का। कीअं? इन असाबतू सर्राव, जेकॾहिं हुनखे का सुखु मिले थो, इज़त मिले थी, या हुनखे जेको सो माल मिले थो त शकर त शुकुर थो करे, फ़कान ख़ैरुन लहू, त इन में बि हुनजे लाइ भलाई आहे। बिन असाबतू दर्राव, या हुनखे तकलीफ़ पहुचे थी सबर, त पोइ मुड़ुसु माण्हू थी उन तकलीफ़ खे मुंहिंजे थो, फ़कान ख़ैरुन लह, त इन में बि हुनजी भलाई आहे। तंहिंजे करे हर लिहाज़ खां मोमिन जेको आहे सो हर लिहाज़ खां बहितर आहे। अलाह फरमाए थो अॻिते सूरह इब्राहिम जी आयत नंबर 70 में, वइस्तअज़न रब्बुकुम, अलाह ताला इहो ऐलान करायो आहे। हाणे इहो ऐलान कॾहिं करायो अथई? जेके हींअर तव्हां ॿुधो था तव्हांजे लाइ हींअर ऐलान थो करे, पर जिन जिन क़ुर में इहा आयत पढ़ी आहे उन लाइ ऐलान थी चुको, पर जेकॾहिं विसरी वेंदव वरी हींअर ॿुधो त अलाह ताला ऐलान करायो आहे कहिड़ियो? लइन शकरतुम, जे तव्हां मुंहिंजूं शयूं इस्तेमालु करे शुकुरु कंदव ऐं पंहिंजे हिन जान में तव्हांखे मूं अखियूं ॾिनियूं आहिनि, हथ ॾिना आहिनि, दिमाग़ु ॾिनो आहे, इन ते शुकुरु कंदो। लइन शकरतुम ल अज़ीदन्नकुम, त आउं वरी तव्हांजे हिन शुक्र जे रिएक्शन में अञा तव्हांखे ख़ुशि कंदुसि, अञा तव्हांखे वधाए ॾींदुसि। वलइन कफ़रतुम, जे नाशुक्री कंदव, इन अज़ाबी लशदीद, त पोइ त तव्हांखे पेमेंट करणी पवंदी मुंहिंजी, पोइ मुंहिंजो अज़ाब शदीद आहे। छो त तव्हां अलाह जी माखी था खाओ, अलाह जो पाणी था पियो। हाणे इहो पाणी तव्हां ख़बर आहे त केॾो ॾुखियो थो ठहे। जेकॾहिं तव्हां हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन मां पाणी ठाहियो कारखाने में, त हिकिड़े गिलास जी क़ीमत तक़रीबन 1.5 पौणा 2 लख रुपया थींदी। पोइ तव्हां अलाह जो पाणी मुफ़्त में पिया था पियो। ऐं पोइ जेकॾहिं शुकुरु न कंदव, शुकुरु माना अलाह जी क़ीमत अदा करणी आहे। दुकान ते वञी पैसा ॾेई का शइ वठो था न, अलाह जी क़ीमत आहे शुकुरु। अलाह साईं वॾी महिरबानी, मां पाणी पीतो, अलाह साईं तुंहिंजी वॾी महिरबानी। मां मानी खाधी, अलाह साईं बहितरीनु मानी खाधमि, अलाह साईं इहा मानी हज़म थिए थी, इहो सॼो तुंहिंजो शुकुरु आहे। जेकॾहिं न कंदव शुकुरु त पोइ चवंदो मुंहिंजो अज़ाब आहे, छो तव्हांखे पोइ पेमेंट अलाह वठंदो। चवंदा हाणे हेॾे करे हे तव्हां मुंहिंजूं शयूं खाधई, पेमेंट किथे आहे? कालू, हाणे वरी जेके आहिनि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके माण्हू आहिनि से नबियुनि खे सदाईं अचे शक कंदा हुआ। छो त चवंदा कालू इन अंतुम इला बशरुन मिसलुना, चवंदा माण्हू त तूं त असां जहिड़ो इंसानु आहीं न। चई थो त अलाह साईं मथां फ़रिश्तो थो मोकिले, पोइ भला फ़रिश्तो थो मोकिले त पोइ विच ते बशर खे या इंसान खे विझण जी कहिड़ी ज़रूरत आहे? पोइ फ़रिश्तो असां सां ॻाल्हाए त चवंदा न असीं तोखे न मञींदासीं, तूं असां जहिड़ो इंसानु आहीं। तुरीदून, ऐं तुंहिंजो मक़सदु असां सम्झी विया आहियूं कहिड़ो आहे? अंत सुदून अमा कान याबुद आबाउना, असांजो अबनि ॾाॾनि जो असांजो दीन आहिनि, उन खां तूं असांखे रोकणु थो चाहीं। ऐं फ़ातूना बि सुल्तान मुबीन, बाक़ी जेकॾहिं तोखे को मौजो आहे पंहिंजे प्रूफ में, या को असांजे लाइ अज़ाब आणणु चाहीं तूं भली आण, बाक़ी असां पंहिंजे अबनि ॾाॾनि जे दीन ते हलंदा। अलाह ताला ॿी जाइ ते क़ुर में चए थी सघे तव्हांजा अबा ॾाॾा उन्हनि खे हिदायत न हुजे, क़ुर जी माना कान कई हुजनि, या उनखे सम्झ न हुजे, या शैतान जे हथ चढ़ी विया हुजनि, या इन्हनि खे जिन अची विया हुजनि, इन्हनि खे कूड़ो पीर करे दुनिया में मशहूरु कयो हुजनि। ॿ टे पॉसिबिलिटी आहिनि, लेकिन सच त सिर्फ़ु हीअ आहे न, असुलु त हीअ आहे न। तंहिंजे करे तव्हांखे हर शइ खे, चाहे अबो हुजे, ॾाॾो हुजे, चाचो हुजे, पीर हुजे, वॾो हुजे, उनखे चेक हिन सां करिणो आहे त आया की सही आहे या न हा सही, त इहो थो ॻाल्हि करे। उन ते अलाह जा रसूल जवाबु छा ॾियनि? कालत लहुम रुसुलहुम, उन्हनि जे इहे ॿुधी हिन जो आर्ग्यूमेंट अलाह जा रसूल जेके शुरूअ खां इहो ई चवंदा, छा चवंदा? इन्नहुन इला बशर मिसलुकुम, चई बिल्कुलु सही, असां न मलक आहियूं, न नूर आहियूं, न फ़रिश्ता आहियूं, असां तव्हां वांगुरु बशर आहियूं। वलाकिन अलाह यमुन अला मन यशा मिन इबादी, बाक़ी अलाह जी मर्ज़ी आहे न, पंहिंजे कंहिं बि बाने जे मथां अलाह जेको आहे सो ईअं पंहिंजो जेको सो इनाम करे, उनखे का फैसिलिटी ॾिए, को रसूल करे, नबी करे। बाक़ी असांखे त चओ त असां ते अज़ाब आणियो, वमा कान लना अनातियकुम बि सुल्तानिन, असांजे हथ में आहे ई कोन त तव्हांखे अज़ाब आणे ॾियूं, इला बि इज़निल्ला, इहो कमु अलाह पाण कंदो आहे। असांजे हथ में को पावर कोन्हे जो मां तव्हांखे अज़ाब ॾियां। व अलाह, ऐं अलाह ते ई फलयतवक्कलिल मोमिनून, अलाह जा मोमिन अलाह ते भरोसो कंदा आहिनि, असांजो भरोसो अलाह ते आहे। त चवनि था उहे अलाह जा नबी ऐं रसूल चवनि पिया उन्हनि माण्हुनि खे, चवनि था वमा लना अलाह न तवक्कल अलाह,
पोइ छो न असीं अलाह ते भरोसो कयूं, अलाह ते असां सभु ॻाल्हि छॾे ॾियूं। वक़्तु हदाना सुबुलना, इन ई त अलाह असांखे हिन रस्ते सां सिधो रस्तो ॾेखारियो आहे। पोइ अञा बि अलाह ते असीं तवकल न कयूं। वल नसबिरन अला मा आज़ैतुमूना, बाक़ी तव्हांजी असांखे टार्चर कंदव, असांखे तकलीफ़ूं ॾींदव, असां मुड़ुसु माण्हू थी हिन तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾींदासीं। व अलाही फलयतवक्कलिल मुतवक्किलून, बाक़ी जेके तवकल करण वारा आहिनि अलाह ते ई तवकल कंदा आहिनि, उहो उन्हनि जो शेवो आहे त अलाह ते तवकल कनि। हाणे जॾहिं इहे आर्ग्यूमेंट थी त हाणे छा था चवनि, वकाल लज़ीन कफ़रू लिरुसुलिहिम, काफ़र चवणु लॻा पंहिंजे रसूलनि खे, लनुख़रिजन्नकुम मिन अर्दिना, चई असां हाणे तव्हांखे कोन छॾींदासीं, असां तव्हांखे हितां कढंदासीं ॿाहिरि, तव्हांखे बिल्कुलु हितां असांजी ज़मीन असांजे इलाइक़े मां तव्हांखे ॿाहिरि कढंदासीं, या औलतऊ दुन्नफ़ी मिलतना, या असांजे मज़हब पुराणे ते मोटी अचो। हे असां ज़ियारतूं लॻायूं आहिनि, इहे अलाह जे वलियुनि जूं ज़ियारतूं आहिनि, असां इन्हनि खे चऊं था इहे अलाह खां कमु करा, असांजा वॾड़नि खां इहो सिलसिलो हले पिए थो, जे इहो कमु बाक़ी हाणे तव्हां था चओ ला इलाहा इल्लल्लाह, इन जी माना असां सम्झूं था त माना अलाह सभु कमु अकेला थो करे, त पोइ छा अजाल आलिहतन इलाहूं वाहिद हाज़ा शयुन उजाब, चई हेतिरा अलाह जेके अलाह जी मदद करण लाइ असां ज़ियारतूं लॻायूं आहिनि, को पुटु थो अलाह खां वठी ॾिए, को बनी थो करे ॾिए, को पाणी थो ॾिए, हाणे एतिरा हुन जा हेल्पर आहिनि, हाणे तव्हां चओ था अलाह सभु कमु कंदो, हाज़ा शयुन उजाब, इहा त अजीब शइ आहे। पोइ अलाह साईं जॾहिं इहो चयूं त मोटी असांजे दीन ते अचो, छो त इन मां ई असां कमाई था कयूं, हाणे असां तव्हांजे चवण ते हलंदासीं बर्बादु थी वेंदासीं। त पोइ ओहा इलैहिम रब्बुहुम, पोइ अलाह पाक हुननि वही कई पंहिंजे रसूलनि ॾे, छा चयईं, लनुहलिकन्न ज़ालिमीन, डाउंट वरी, इहे ज़ालिम जेको शिरक कंदा इन्हनि खे असां हलाक कंदासीं। ब्रेक खां पोइ वरी मां हिनखे जारी रखां थो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आख़िरत में भली कार। त अलाह ताला इन्हनि खे इहो चयो त अलाह वही कयनि त तव्हां घबरायो न, असां इन्हनि मुशरिकनि खे ज़ालिमनि खे हलाक कंदासीं, वल नुस्किनन्नकुमुल अर्द मिन बादिहिम, ऐं हिन जी जेका प्रॉपर्टी ख़ाली थींदी उहा असीं तव्हांखे उन में रहाईंदासीं। पर कंहिंजे लाइ इहा फैसिलिटी आहे, ज़ालिक उन्हनि जे लाइ, लिमन ख़ाफ़ मक़ामी, जेको ख़ौफ़ थो रखे त मां अलाह जे आॾो पेश थी, मां कहिड़ा अमल कयां थो, मूंखां अलाह हर अमल जी पुछा कंदो, इहो दिलि में खुटको अथनि। व ख़ाफ़ वईद, ऐं जेको मां उन्हनि खे ॾसियो आहे त जेकॾहिं केरु नापास थींदो, फेल थींदो, त उनखे ही अज़ाब थींदा, त उन खां बि ॾिजनि था। तंहिंजे करे असां त चऊं था अलाह साईं असांखे तो जन्नत ॾाढी ॾेखारी आहे त हर शइ आहे, पर होॾां जेको जहनम जा अज़ाब ॾेखारी थो, त मां त चवां थो त मां त इहो चवंदुसि अलाह साईं बसि भली जन्नत ॾी न ॾी, पर घटि में घटि जहनम खां बचाए, बसि ॻाल्हि इहा आहे सेफेस। सो चई जेके मुंहिंजे आॾो पेश थियण खां ड्रिजनि था, मुंहिंजे इन्हनि जहनम खां ड्रिजनि था, त इन्हनि खे मां इहा फैसिलिटी ॾींदुसि त इन ज़ालिमनि खे मुशरिकनि खे ख़तमु करे उन्हनि जी प्रॉपर्टी उन्हनि जाइनि ते मां उनखे रहाईंदुसि। लेकिन अलाह ताला खे ख़बर आहे त माण्हू क़ुर ॿुधनि ई कोन था। चए थो अम तहसब अन अक्सरहुम यसमऊन यअकिलून, चई तव्हां सम्झो था त अक्सरियत माण्हू क़ुर खे कनु ॾेई ॿुधे थी ऐं उन ते गौर करे थी, न। चए थो जेके इहे कमु नथा कनि उहो इंसान न आहिनि, इन हुम इला कल अनाम, बल्कि इहे जानवर आहिनि, बल हुम अज़ल सबीला। अलाह चए थो मां जानवरनि जी बि बेइज़ती न कंदुसि, छो त जानवर त जानवर आहिनि, पर इंसान जॾहिं जानवर थिए त हुम अज़ल सबीला, त इहे उन्हनि खां बि किरियल ऐं चट आहिनि। यानी इहे केरु आहिनि, इहे इंसान आहिनि, इन्हनि खे वाड़ में विधो वियो आहे त मथां क़ुर पढ़ो, मथां माना कयो, बसि हिन वाड़ में वेठा हुजो, असांजी देॻ भरियो, आधा देॻ में आधा जेब में। तंहिंजे करे माण्हुनि खे जेको धोखो ॾियनि था न, धोखो शिरक जो धोखो, वॾे में वॾो जेको धोखो आहे मां ॾिठो आहे त इन ते कहिड़ो त माण्हुनि खे इहो था धोखो ॾियनि त असुलु शिरक पथर जी मूर्तियुनि खे पूॼणु आहे, जबकि ग़ैर हाज़िर नेक माण्हू जेके गुज़ारनि खे पुकारणु शिरक कोन्हे। हालांकि वॾे में वॾी ग़लती इहा आहे, छाकाणि त सॼी रिसर्च आहे त का बि क़ौम पथर खे कान थी पूॼे, बल्कि पंहिंजे नेक माण्हुनि जी शिकिल में मूर्तियूं थी ठाहे, चाहे उहो पथर जी ठाहे, चांदीअ जी ठाहे, सोने जी ठाहे। ऐं दर हक़ीक़त नेक माण्हुनि जी मूर्तियुनि ठाहिण जो मक़सदु इहो आहे त उन्हनि जे थ्रू असां अलाह खां कमु करायूं या भॻवान खां कमु करायूं। ऐं इहा जेका मूर्ति ठाहीनि था, इन जे बारे में ख़ुदि चवनि था त मूर्ति इज़ लाइक अ वे टू कम्यूनिकेट विद डाइटी, या मूर्ति
कुझु बि करे नथी सघे। इहा हिकिड़ी मोबाइल फ़ोन वांगुरु आहे, छाकाणि त हिननि जा जेके असांजा बुज़ुर्ग आहिनि उहो सतें आसमान ते जन्नत में वेठा आहिनि। असां था चऊं अलाह सां वेठा आहिनि, हो था चवनि असांजा बुज़ुर्ग भॻवान सां वेठा आहिनि, भॻवानु अलाह खे चवंदासीं त चवंदा त इहा मूर्ति जेका आहे सा हितां आवाज़ थी उन्हनि ताईं पहुचाए ऐं वीडियो थी पहुचाए उन बुज़ुर्ग ताईं, त जेको आहे छो त हूअं त अलाह चए थो न त तव्हां जेको मरी विया उन ताईं आवाज़ नथा पहुचाए सघो, अलाह पहुचाए सघो, लेकिन हिन इहो विच जो रस्तो कढियो आहे त मूर्ति इज़ लाइक अ वे टू कम्यूनिकेट विद डाइटी, यानी इहा मोबाइल वांगुरु आहे जेका वीडियो ऐं ऑडियो उते उन ताईं पहुचाए थी। तंहिंजे करे हे जेके बि मज़हब आहिनि वॾा, चाहे क्रिश्चियनिटी आहे, क़ुरान आहे ऐं भगवत गीता में हिंदुइज़म आहे ऐं पंहिंजो जेके यहूदी जो मज़हब आहे, इन्हनि सभिनी जो जेकॾहिं तव्हां लिटरेचर कढंदव त सभई चवनि था त अलाह हिकु कमु करे थो, सभई मज़हब शिरक खे न ॾियनि था। हाणे तव्हां कोन मञींदव, मां तव्हांखे रुगो हिंदुनि जी भगवत गीता जो मां तव्हांखे हिकिड़ो चैप्टर कढी थो ॾेखारियां जंहिंजो तर्जुमो थियल आहे। चए थो छा लिखियलु आहे भगवत गीता में त जेको आहे सो जो पत्थरों की पूजा में जाए अटक पहुचता है आबाओ अजदा, माना हे जेका मूर्ति आहे पत्थर जी, इन जी पूजा में न अटको, जे कंदव त पोइ तव्हांजा जेके वॾनि इहे ग़लती कई तव्हां उस ताईं पहुचंदो। जे फितरत की भूतों की पूजा करे, फितरत जा माना गंगा जी पूजा करणु, वणनि जी पूजा करणु, बाहि जी पूजा करणु, अनासिर से जा करो आख़िर मिले है आबिद को वसल अपने महबूब से, असल बाने खे पंहिंजे पैदा करण वारे सां उन सां मुलाक़ात ऐं वसल करिणो आहे। है तालिब का मेल अपने मखसूस से गए और सभु मां सिवा की तरफ़, अक्सर माण्हू अलाह खे छॾे भॻवान खे छॾे ॿियनि हस्तियुनि ॾे विया, ख़ुदा वाले आए ख़ुदा की तरफ़ ऐं अलाह वारा अलाह। हाणे ॾिसो न हीअ आहे हिंदुनि जो मतिलबु, उहे बि इहो ई थो चए त इहे जेके मूर्तियूं आहिनि पथर जूं आहिनि, इनखे असुलु न सम्झो, ऐं बाक़ी अलाह वारा आया अलाह जे तरफ़ जेके अलाह खे छॾे वञनि था ॿिए तरफ़ था वञनि। तंहिंजे करे अलाह ताला फरमाए थो त बरज़ू लिल्लाह जमिया, पोइ अलाह जे क़यामत में जहन्नम जे आॾो अलाह जे आॾो पहुचंदा। फ़काल ज़ूफ़ाओ लिल्लज़ी नस्तकबरू, हाणे केरु आहिनि चवंदो ज़ईफ़ जेके आहिनि उहे तकबर वारनि खे चवंदा। ज़ईफ़ केरु आहिनि? हे जेके मूं तव्हांखे ॿकरियूं ॾेखारियूं न, हे इंसान, हे जेके इंसान आहिनि हे आहिनि ज़ईफ़, माना आहिनि इहे, हिननि में के डॉक्टर बि हूंदा, के PhD बि हूंदा, पर दीन जे मामले में हिकिड़ो ॼटु वेठो आहे, ॾाढी वॾी अथसि, वरी मथां जुबो पातो अथसि, वरी अहिड़ो वॾो पटको, त माण्हू चवंदो का वॾी शइ अचे उहो कूड़ हिनखे ठोकींदो ऐं अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो जो शिरक बि साबित कंदो, बिदअतूं बि साबित कंदो, हे हा कंदा वेंदा, त इहे ज़ईफ़ आहिनि। ऐं हो जेको इहो कमु थो करे उहो ज़रूरु आलिम हूंदो, पर ॾोकड़नि जे करे हू इल्म खे लिकाए थो ऐं पैसा कमाइण जे लाइ माण्हुनि खे गुमराह थो करे, त अलाह ताला इन्हनि जी आपस में मुलाक़ात कंदो। अलाह थो फरमाए व बरज़ू लिल्लाह जमिया, अलाह जे आॾो लंघंदा पेश थींदा। फ़काल ज़ूफ़ाओ, त ज़ईफ़ इहे जेके ॿकरियूं ॾेखारीमांव, इहे PhDयूं डॉक्टर इंजीनियर पर जानवर थी विया आहिनि, चवंदा लिल्लज़ी नस्तकबरू, इहे जेके कूड़नि खे जेके हिननि खे आधा देग आधा जे उलमाए सूह आहे उन्हनि खे ॾिसी सुञाणंदा त इहे जेके इन्हनि तकबुर कयो। छा चवंदा? क़ुर ॿुधो, हीअ अलाह जो कलाम इन लाइ आहे त जीअं तव्हांखे सम्झ अचे। चवनिसि था इन्हनि खे ॾिसी चवंदा इन्ना कुन्ना लकुम तबन, जीअं अदा असां तव्हांजे चवण ते हलियासीं, असांखे दीन जी ख़बर कान्हे, तव्हां जीअं चयो तीअं असां हा कई, पोइ हाणे ख़बर पई त तव्हां बि कूड़ा असांखे बि कूड़ो कयो अथव। फहल अंतुम मुग़नून अन्ना मिन अज़ाबिल्लाह मिन शैइन, जीअं हाणे ॿुधायो त तव्हां अलाह जे अज़ाब खां असांखे कुझु छॾाईंदव कोन छॾाईंदव? त हू छा जवाबु ॾींदा? कालू लव हदान अलाह, चवंदा ॻाल्हि ॿुधो, जे असांखे न अलाह हिदायत ॾियां असां बि हिन ते न हलियासीं, असां बि ॾोकड़नि ते हलियासीं। कालू लव हदान अलाह, जे असांखे अलाह हिदायत ॾियां हदई न त तव्हांखे बि हिदायत ॾियूं हा। बाक़ी हाणे असां तव्हां ज़ोरी त कान कई, तव्हां असांजे जलसनि में पाण ईंदा आहियो, अंधा हो मंडा हो, चओ था त असीं वॾा वॾा पढ़ियल हुआसीं, त तव्हांखे एतिरो अकुलु न हो जो असुलु सोर्स पढ़ी पोइ मूं वटि अचो हा त मूंखे ख़बर पए हा तव्हांखे त मां तव्हां कूड़ पियो थो वञा ॾोकड़नि जे लाइ। त चए थो कालू लव हदान अलाह, जे असांखे अलाह हिदायत ॾियां हदई ना कोन, तव्हांखे बि ॾियूं हा। सवाऊं न लेन, हाणे चुप करे वेही रहो, हाणे ॿई असीं बराबरि आहियूं। अजेज़ न चाहे सूर में रड़ियूं कयो, अम सबर न या सबुरु कयो, माल न में महीज़, हितां हींअर भॼण जो को रस्तो कोन्हे, खाओ पादर असां बि खाऊं था, तव्हां बि गॾिजी खाओ जहन्नम में। हाणे इहो था जवाबु ॾियनि। वरी 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 जॾहिं शैतान आहे उहो बि जहन्नम में वेंदो, लेकिन हे जो सभु लंघंदा त शैतान जे भरिसां जो लंघंदा त ॾिसी शैतान चवंदा, माण्हू चवंदा अड़े हे अथव शैतान, हे जेको विसविसो कंदो सो ज़ाहिर त उन सां जेको सो गारियूं कंदा कंदा त उते शैतान ॻाल्हाए थो, पंहिंजी स्टेटमेंट थो ॾिए। वकाल शैतान लमा कुज़ियल अमर, जॾहिं वीज़ाऊं विरहाइजी वेंदियूं जहन्नम जूं
त पोइ शैतान चवंदो इन अलाह वादकुम वादल हक़, जहिड़े बेवकूफ़ हो, ए PhD हो, ए डॉक्टर हो, ए अंधा हो, ए कमज़ोर हो, अलाह जा वाइदा सचा हुआ, हे जेके अलाह हिते वाइदा करे थो इहे सचा हुआ। इन अलाह वाद, हे शैतान थो चवे इन अलाह वादकुम वादल हक़, अलाह तव्हां सां सच जा वाइदा कया, वादतुकुम फखलफ़्तुकुम, मां तव्हां सां कूड़ा वाइदा कया, ऐं जेके तव्हां सां वाइदा कया अचे हिन खां घुरो, हे तव्हां कमु कराए ॾींदो, हीअ बिदत कयो, वॾो सवाबु थींदव, ऐं सभिनी वाइदनि खे कूड़ हयां मां फिरी वियुसि, तंहिं ते गोड़ शुरू करे ॾींदा। चवंदा मार पई ख़ुदा जी, असांखे माराइण थो चई त जेको सो मां वाइदा कूड़ा कया, त वरी छा थो चवे, चए थो वमा कान ली अलैकुम मिन सुल्तान, चए थो ॾिसो मूं तव्हां सां ज़ोर ज़बरदस्ती कई, मां तव्हांखे टंग खां छिकियो, या मां चयोमां त मस्जिद पे वियो त मां तव्हांखे मुकूं ठोकियूं त न वञो मस्जिद, ऐं तव्हां सां हथ जी खिट ई कान कई, इला अंधउतुकुम, बाक़ी मां आइडिया त ॾींदुसि, मूंखे अलाह पावर ॾिनो, तव्हां अंधा हो छा, चए थो मां तव्हांखे दावत ॾिनी, मां तव्हांखे विसविसो कयो, ऐं हालांकि उन वक़्तु हिकिड़ो फ़रिश्तो बि तव्हां सां गॾु, उहो तव्हां मुंहिंजे हिन विसविस खे काउंटर पियो करे, पर तव्हां ख़ुदि निभागा एॾा थी विया हुजो, हुन जी ॻाल्हि ई न पिया ॿुधो, तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी, फस्त जब तुम ली, ऐं तव्हां मुंहिंजो चयो मञो, तव्हां मुंहिंजे रस्ते ते हली पियो, हाणे फला तलूमुनी, मूंखे गारियूं न ॾियो, लूमू अनफुसकुम, इहे पादर ऐं गारियूं पाण खे ॾियो, वमा अना बि मुसरिख़ुम वमा अंतुम बि मुसरिख़ी, हाणे न को मां तव्हांखे अज़ाब खां बचाईंदुमि, न को तव्हां मूंखे बचाईंदो, बाक़ी हिकिड़ो तव्हां वॾी ग़लती कई, कहिड़ी, चए थो इन्नी कफ़रतु बिमा अशरक्तुमूनी मिन क़बल, आऊं त अलाह सां शिरक कोन कयो, मां कॾहिं कोन चयो त अलाह कमु कोन थो करे, जेसिताईं ॿिए खे चवंदासीं कराईंदो, इहो छो त मां अलाह सां त मिली आयो आहियां, मां अलाह खे सुञाणा, बाक़ी तव्हां मुंहिंजे चवण ते तव्हां जेको सो अलाह सां शिरक कयो, कि इन जो मां इनकार थो कयां, इन कफ़रत, मां इन ॻाल्हि तां ठुप इनकार थो कयो, बिमा अशरक्तुमूनी मिन क़बल, जो तव्हां मुंहिंजे चवण ते अलाह सां शरीक कंदा हो, या मूंखे अलाह जो शरीक कंदा हो, मां इन खां इनकार थो कयां, छो त अलाह ताला अलाह आहे, ऐं हुन सभु अकेला सभिनी जूं दुआऊं पाण ॿुधे थो, पाण फ़ैसिला थो करे। इन ज़ालिमीन, बाक़ी जिन शिरक कयो आहे, ज़ालिम लहुम अज़ाबुन अलीम, तव्हांखे त हथई सुका पादर ॿिया लॻंदा, ऐं ॾुखो ईंदड़ अज़ाब थींदो, बाक़ी जेके नेक शख़्स आहिनि, अलाह ताला चए थो त ऐलान थींदो, उदखिल लज़ीन आमनू, दाख़िल कयो वेंदो ईमान वारनि खे, उहा अमिल सालिहात, ऐं नेक अमल, सिर्फ़ु ईमान न, इन ईमान जे, ईमान असल में छा आहे त हिकिड़ो बैटरी पावर आहे, हे जेको ईमान अंदर में अचे थो न, इहो पावर आहे, इहो पावर तव्हांजे हिन 5-6 फुट बुत खे हलाए थो, हथ पेर, इहो ईमान थो हलाए, जेकॾहिं ईमान में पावर हूंदो त तव्हांखां अमल सालिहा थींदा, तव्हां ज़कात ॾींदव, ग़रीब जी मदद कंदव, ऐं जेकॾहिं ईमान कमज़ोर आहे त बुत चुरंदो ई कोन्हे, हा शैतान जे चवण ते चुरंदो, हराम जे लाइ तकड़ा थींदो, डुकियूं पाईंदव लालच जे लाइ, लेकिन नेक कम जो वारो ईमान कमज़ोर हूंदो, तंहिंजे करे नेक अमल, त उनखे छा दाख़िल कयो वेंदो, जन्नातिन, बाग़नि में, जन्नत में, तजरी में तहतिल अनहार, जंहिंजे हेठां वाहियूं वहंदियूं, ख़ालिदीन फ़ीहा, उते हमेशह रहंदा, बेइज़्न रब्बिहिम, अलाह जे मर्ज़ीअ सां, तहियतुम फ़ीहा सलाम, ऐं उते जन्नत में वेंदा रुगो सलाम कंदनि, अस्सलाम वालेकुम साईं अचो, ऐं जहन्नम में छा थो थिए, मां तव्हांखे शायदि 2-3 ॾींहं अॻु में ॿुधायो, जहन्नम में थींदी लानत, माना पहिरीं हिकिड़ो अंदरि ग्रुप जहन्नम में वेंदो न, जॾहिं ॿियो वरी वेंदो त उहो वेठल चवनि अचो अचो लानत लानत अथव लानत, वरी हे बि चवनि तव्हां ते बि लानत आहे, तव्हां ते बि लानत आहे, इहे थींदो पाण में आदुरबा, ऐं जन्नत में फ़ीहा सलाम, हिक ॿिए खे सलाम कंदा। हा ब्रेक वठूं था, इंशाल्लाह ब्रेक खां पोइ प्रोग्राम जारी रखंदासीं। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। सूरह इब्राहिम खे पढ़ी रहिया आहियूं। अल्लाह फरमाए थो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अलम तर कैफ़ ज़रब अल्लाह मसला, चए थो थोरो तवजह कयो, चए थो अल्लाह चए ॾिसो त अल्लाह चए थो ॾिसो असां हिकिड़ो अहिड़ो ज़बरदस्त मिसाल था बयानु कयूं तव्हांजे लाइ, कहिड़ो, कलमतन तईबतन, चए जेको तव्हां कलमो तईब चयो था, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूल, ला इलाहा इल्लल्लाह, माना सभु कमु अल्लाह थो करे, अल्लाह सां शिरक नाहे करिणो, त चईं जो मिसाल आहे हिन कलमे जो, को शजरतन तईबतन, जीअं हिकिड़ो पाक वणु हूंदो आहे, हिकिड़ो मज़बूत वणु हूंदो आहे, असुल आहे साबित, जहिड़ी पाड़ मज़बूत आहे, फ़रौहा फ़ी समा, ऐं उन जूं टारियूं आसमान ते हूंदियूं आहिनि, तूती उकुलहा कुल हीन बेइज़्न रबिया, ऐं मेवो भरे भरे ॾिए थो अलाह जे हुकुम सां, व यज़बिरुल्लाह अल अमसाल,
अलाह चए थो हीउ जेको अलाह मिसाल थो बयानु करे लिन्नास माण्हुनि वास्ते लअल्लहुम यतज़क्करून त सम्झनि ॻाल्हि खे। हाणे ॾिसो हे उहो दरख़्त आहे मिसाल त ॾिसो पाड़ केॾी हेठि अथसि, इहो मथे आहे ज़बरदस्त फ्रूट पियो थो ॾिए। वरी ॿियो आहे व मसल कलमतनि ख़बीसतनि, ख़बीस कलमो माना शिरक करणु, त चए थो उन्हीअ जो मिसाल का शजरतनि ख़बीसतनि, जीअं हिकिड़ो पलीत वणु हूंदो आहे ख़बीस वणु, निज तुसत मिन फ़ौक़िल अर्द, जंहिंखे पाड़ाई कान्हे का, मालहा मिन करार, ॼणक हुनखे को करार ई कोन्हे को। हाणे मिसाल हीअ आहे। हाणे हे ॾिसो हे जेको हिकिड़े क़िस्म जो वणु आहे जेको ताज़ो आहे मज़बूत आहे, ऐं ॿियो तव्हां हुनजो ॿियो मिसाल वठो। तंहिंजे करे अलाह फरमाए थो त युसब्बितुल्लाहु लज़ीन आमनू बिक़ौल साबित फ़िल हयात दुनिया, अलाह ताला मज़बूत करे थो उन्हनि माण्हुनि खे जेके अलाह जे कलमे ते ऐं उन ते मज़बूत रहंदा आहिनि दुनिया में, वफ़िल आख़िरत में बि। व युज़िल्लाहुल ज़ालिमीन, अलाह ज़ालिमनि खे गुमराह करे थो। व यफ़अल्लाहु मा यशा, अलाह जो। हाणे हे ॾिसो हे ॿ हिकिड़ा मिसाल आहिनि, हिकिड़ो कलमे तय्यब वारो इंसानु आहे ऐं हिकिड़ो कलमे ख़बीस वारो इंसानु आहे। तंहिंजे करे इहे मिसाल क़ुर में ॾिनल अलाह असांखे सम्झाइण जे लाइ ॾिए थो। कुल इबादी लज़ीन आमनू, तव्हां ईमान वारनि खे चओ मुंहिंजे बाननि खे, युकीमी सलाह निमाज़ क़ाइमु कयो, पोइ युनफ़िकू मिमा रज़क़नाहुम सिरऊं व अलानिया, ऐं अलाह जे रस्ते ॾिनल मां तव्हां ख़र्चु कयो, पोइ लिकाए ॾियो, ज़ाहिर करे ॾियो, मिन क़बिल उन खां अॻु, ऐं यातीअ यौमुन, जो मौत जो ॾींहुं अची वञे, ला बयुन फ़ी वला ख़िलाल, पोइ मरण खां पोइ न तव्हां को वापारु करे सघो था, न का शइ करे सघो था। अल्लाहु लज़ी ख़लक़ समावात वल अर्द, अलाह इहा जंहिं ज़मीन आसमान खे पैदा कयो आहे, पोइ अंज़ल मिन समाए मान, पोइ आसमान मां मींहुं बि वसाए थो, पोइ अख़रज बि मिन समरात, उन पाणीअ जे ज़ोर ते तव्हांजा जेके से मेवा मिलनि था, रिज़्क़न लकुम, जेके तव्हांजो रिज़्क़ आहे, सख़र लकुमुल फुल्कल ले तजरी फ़िल बहर अमरी, वरी तव्हांखे टेक्नोलॉजी ॾिनी अथई ॿेड़ियुनि जी जेके समुंड में हलनि थियूं, पोइ सख़र लकुल अनहार, ऐं तव्हांजे ॼमण खां अॻे हिन दुनिया में इंसान खे मोकिलण खां अॻु में अलाह ताला तव्हां लाइ नहरूं अॻु ई ठाहे छॾियूं। उहे दरियाए सिंध थियो या गंगा थी या ॿियूं जेके दरियाए क़ाबुल थियो, अॻु ई मौजूदु आहिनि। पोइ सख़र लकुम शम्स वल कमर दाए बइन, ऐं सिज ऐं चंड बि तव्हांजी ड्यूटीअ में लॻल आहे हमेशह लाइ। पोइ सख़र लकुम लैल व नहार, वरी तव्हांजे लाइ राति ऐं ॾींहं हुन मुसख़र कया। व आता कुम मिन कुल मा सल तुमू, जेकी तव्हांजी ज़रूरत जी शइ तव्हांजी आहे सभु अलाह तव्हांखे पूरी करे ॾिए थो, जेके तव्हां घुरो था। व इन तउदू नेमत अलाह ला तहसूहा, अलाह जूं एॾियूं नेमतूं अथव जो तव्हां ॻणे कोन था सघो। रुगो जिस्म जे अंदरि जेके नर्वस सिस्टम ऐं तंतूं पिए थियूं हलनि, जंहिंमें अंदरि ऐं के इलेक्ट्रिक पई थी पैदा थिए, दिलि पई थी धड़के, इहे सभु नेमतूं आहिनि। इनल इंसान ज़लूमुन कफ़ार, बेशक इंसानु जेको आहे सो ऊंदाहीअ में आहे ऐं जेको नाशुक्रो आहे। इज़काल इब्राहिम रब इजल हाज़ा बलद आमिनन, इब्राहिम अलैहिस्सलाम चयो अलाह ताला खे, साईं मके में मां इहे घर जेको आहे इन मां जेको सो इहो असांजे लाइ कर, अजल हाज़ा बलद आमिन, हिन में अमुन कर मके में। बजनुबनी व बनी अनाबुल असलाम, हिते अॼु खां पोइ को बि बुत न रखिजनि, बुतनि जी पूॼा न थिए। उन खां पोइ चए थो रबी इन हुन अज़लल न कसीरनि मिन नास, इहा जेके शिरक वारा आहिनि इन्हनि माण्हुनि खे ॾाढो गुमराह कयो आहे। फमन तबियनी, बसि मुंहिंजी क़ौम मां जेको मुंहिंजी ॻाल्हि मञीदो, फ इनहू मिनी, उहो मूं मां आहे। वमन असानी, ऐं जेकॾहिं केरु मुंहिंजी नाफ़रमानी कंदो, फ इन गफ़ूर रहीम, इहो मामिलो तुंहिंजे हथ में आहे त तूं माफ़ु करीं, गफ़ूर आहीं, रहीम आहीं। रबी इनी अस्कंत मिन ज़ुरियती बिवादिन गैर ज़ी ज़रन, अलाह से हिन मके में का बि बनी कान थी थिए, मां पंहिंजो ॿचड़ा इन में रहाया आहिनि। इन द बैतिकल मुहर्रम, तुंहिंजे घर जे भरिसां। रबना ले युकीमुन सलात, इन लाइ छॾिया अथमि त निमाज़ क़ाइमु कनि। हाणे फजल अफ़िदतन मिन नास तहवीले, बाक़ी अलाह साईं जेके बि मोमिन दुनिया में जिथे बि आहिनि, चीन में आहिनि, अमरीका में आहिनि, पाकिस्तान में, इन्हनि जे दिलि में मोहबत विझ त ही हिन घर ॾे अचनि। वर्ज़ुकुम मिन समरात, हाणे मोहबत विझण जो छा मतिलबु आहे? मोहबत जो मतिलबु आहे त तव्हां ॾिसो हरम भरियो पियो आहे, रोज़ानो माण्हू उते पहुचनि पिए था, भॻा था वञनि, टिकेटूं था के रकावट कयो, बाबा हेतिरनि खां मथे न वेंदा। इहा मोहबत अलाह ताला हज़रत इब्राहिम दुआ सां वरी चए थो वर्ज़ुकुम मिन समरात लअल्लहुम यशकुरून, चईंसीं भई हिते थिए बि कुझु कोन थो रब साईं, न बनी थींदी न को फ्रूट थींदो, बसि उन्हनि खे तूं हर क़िस्म जी रिज़्क़ ऐं समरात मेवा खाराए त लअल्लकुम यशकुरून, त तुंहिंजो शुकुरु कंदा। ऐं वाक़ई इहा ॻाल्हि दुआ कीअं आहे? हाणे तव्हां ॾिसो एतिरा असांजे मुल्क में मेवा कोन्हनि जेतिरा उते तव्हांखे मार्केटनि में हाजी ऐं उमिरि वारा तव्हांखे ॾसींदा, त हर क़िस्म जो दुनिया जो मेवो उते पहुचे थो। वरी उते अन ऐं मानियूं आहिनि, 26 क़िस्म मानियूं आहिनि, 26 क़िस्मनि जूं मानियूं, माना पंहिंजो डाइट जी मानी, हूअ मानी कीमे वारी मानी, मथां पंहिंजो
अलाए केतिरनि क़िस्मनि जूं मानियूं आहिनि। इहो आहे, इहा आहे अलाह जी दुआ जो नतीजो तव्हांजे साम्हूं त केॾियूं दुआऊं असरु थियूं कनि, ऐं ख़ासि तौर नबियुनि जूं दुआऊं। वला तहसबन अल्लाहु गाफ़िलन अम्मा यामुल ज़ालिमून, अलाह चए थो ज़ालिमो कॾहिं बि इहो न सोचिजो त तव्हां जेके अमल कयो था अलाह हुन खां गाफ़िल आहे। इनमा युअख़िरुहुम, बाक़ी तव्हांखे ढिर ॾिए थो, यकदमि ॾंडो कोन टोकींदो, तव्हांखे मोहलत ॾिए थो लियौमिन तशख़स फ़ील अबसार, उन ॾींहं ताईं जॾहिं तव्हां मरंदव ऐं पोइ तव्हांजूं अखियूं ईअं फाटी वेंदियूं अलाह जे कानून खे ॾिसी। मुहतीन मुकनी रूसम, ऐं क़यामत जहिड़ी जॾहिं उथंदव कंधु हेठि हूंदव, ला यरतद इलैहिम तरफ़ुम, नज़र हेॾे होॾे बि कान वेंदव, अफ़िदतुल हवा, ऐं दिलि ईअं धड़कंदी ॼण फाटे थी, ॼण हवा थी वई आहे। ऐं उन खां पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त 4 मुंहिंजे उम्मत में हिकिड़ा जाहिलियत जा जेके आहिनि न उहे शयूं हूंदियूं, उहे ख़तमु कोन कंदा। मां माना थो कयां त कहिड़ियूं आहिनि? पहिरीं त हसब ते फ़ख़ुरु, मां फलाणी ज़ात आहियां, मां वॾी ज़ात आहियां। नसब परतैन, वरी हुनखे चवंदा तूं घटि ज़ात वारो आहीं। इहा बुछड़ी, इहा आदत त पंहिंजे पाण खे पूॼाइण या चिमणण छाकाणि भई ज़ात हीअ आहे, ऐं हुनखे घटि सम्झणु। ॿियो सितारनि खां पाणी तलब करणु, माना हे जेके बुर्ज बुर्ज रखनि था, हे जेके ईंदा आहिनि न हफ़्ते में त तव्हां फलाणो बुर्ज आहीं, तूं केपरिका न आहीं, इहा बुछड़ाई बि कोन चढ़ींदा। ऐं ॿियो मरण ते जेको मरी वेंदो उन ते नोहा कंदा, ख़ासि तौर मायूं। ऐं चए थो त जेको बि कंहिं मरण जे जिस्म जे मुअल जे मथां बीही ऐं पार कढंदो ऐं रोअंदो माण्हुनि खे ॾेखारण लाइ या छाजे लाइ, त चए थो जेकॾहिं मरण खां अॻु में तौबह न कंदो त क़यामत जे ॾींहुं उन खे जेको सो हिन जो गंधक जो कपिड़ा पाराइबा, गंधक माना इहे जेके पंहिंजो ॾामर ॿामर आहे, ऐं जेको सो उहा पाराइबा, उनखे बाहि लॻाई वेंदी। अलाह फरमाए थो त यज़ी अल्लाह कुल नफ़्सिन मां कसबत, अलाह पूरो पूरो बदिलो ॾींदो हर इंसान खे जेको हिते कमाई कयो था। इन अलाह सरील हिसाब, अलाह जो हिसाबु तकिड़ो आहे, छो त हुन वटि सॼो कंप्यूटराइज़ सिस्टम लॻो पिया। बल्कि जॾहिं इंसानु मरंदो आहे न त फ़रिश्तनि वटि तव्हांजी रिज़ल्ट अची वेंदी आहे, खणी ईंदा आहिनि, उन हिसाब सां उहो डिपार्टमेंट ईंदो आहे। हिकिड़ा फ़रिश्ता खणी ईंदा डंडा, गरम पाणी, जूता, पादर हणी, छो त निकिरे नथो, उनखे अॻ ई रिज़ल्ट हूंदी आहे। ॿिया वरी ईंदा आहिनि, चलो अलाह साईं उनखे पास करे छॾियो आहे त उनखे अची सलाम कंदा। टियां वरी फ़रिश्ता आहिनि जेके नेक माण्हुनि जो कढंदा आहिनि, उहे वरी 1-2 ॾींहं अॻु में अची हुनखे मथां खां दीदार बि कराईंदा आहिनि, हुनखे ख़बर पइजी वञे त हाणे मां वञण वारो आहियां, ऐं ख़ुशबू ऐं जेके हार खणी ईंदा आहिनि। हाणे आख़िरी अचे थी हाज़ा बलागुल लिन्नास, माना हीउ क़ुर पाक जेको आहे न इहो ऐलान आहे इंसाननि लाइ, नास मुस्लमान लाइ न, इंसान लाइ, हिंदुनि भाउरनि जे लाइ, ईसाइनि जे लाइ हीउ ऐलान आम आहे। वले युनज़रू बिही, त जीअं माण्हू हिन खे पढ़ी ऐं ख़बरदार थियनि, भले यअलमू, ऐं उन्हनि खे इहा पक थी वञे हिन क़ुर जे पढ़ण खां पोइ अन्नमा हुअ इलाहु वाहिद, त अलाह अकेलो आहे, हुन सां को शरीक कोन्हे, सभु दुआऊं हू अकेलो ॿुधे थो, सॼे सिस्टम खे अकेलो हलाए थो। वली अज़कर उलिल अलबाब, लेकिन अलाह चए थो हिन क़ुर मां फ़ाइदो उहे वठंदा जेके सियाणा हूंदा, सम्झ वारा हूंदा ऐं हिन ते तवजह कंदा। अलाह ताला खां मां दुआ थो कयां त असांखे अलाह पाक इहा सम्झ अता फ़रमाए। सुभान रबिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वसलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।